घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान धारीजो जी हिदायतुनि ते चीफ म्यूनसिपल ऑफिसर कमर ज़मा इंटर जी निगरानी हेठ सिटी घोटकी में रिकॉर्ड तरक्याती कम कराया विया आहिनि, जॾहिं त नवां तरक्याती मनसूबा पिणु तेज़ी सां जारी आहिनि। साॻिए वक़्तु शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम रोज़ाने बुनियाद ते पाबंदीअ सां जारी रखियो वियो आहे। इन सिलसिले में फोकल पर्सन सिकंदर अली लाखो चेयरमैन तरफ़ां करायल तरक्याती कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मोहल्लनि रोडनि रस्तनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं ज़ोन इंचार्ज मोहम्मद बचल खे हिदायत कई त पाणी जी निकाली लाइ फ़ौरी क़दम खणे इलाइक़ो जल्द अज़ जल्द क्लियर करायो वञे। फोकल पर्सन तरफ़ां वार्ड नंबर 11 ऐं 9 जे पठाण मोहल्ला गर्ल्स कॉलेज रोड लाखो मोहल्ला एजाज़ शाह स्ट्रीट इंटर मोहल्ला DC स्कूल रोड भुट्टो मोहल्ला खोखर मोहल्ला एवाण मोहल्ला अब्बासी मोहल्ला समो मोहल्ला चाचड़ मोहल्ला सुमरो मोहल्ला मरकज़ी इमाम बारगाह रोड रहम वाली रोड मेहर स्ट्रीट बगोवाह साइड ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो वियो। हिन मौक़े ते ज़ोन इंचार्ज मोहम्मद बचल लखण मीडिया इंचार्ज असद राजपूत सूफ़ी अनवर आसिफ लाखो ऐं ॿिया पिणु साण गॾु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।